अल्लाह वारे जो को शेर पे पढ़ो हिक जान सदम ए जान जहां शाह आहे जो गोरा तुझे मथा तो तगोरे जानो सारो जहान तो तको बाते जे कोनो मकान जब तो जो वञा जब तो जो वञा बदशाह सजण तुझे कदमनि तां दिल खोले करे जो सुभान अल्लाह कुरान अल्लाह जो पाक कलाम अज फकीर मरहूम में जिक्रुल्लाह जी रूह पुर फुतूर की ईसाले सवाब पहुंचाने खातिर कुरान करीम जी तिलावत कई हुई करा दोस्तों खत्म शरीफ हाफिज़न पढ़ा ऐं आलिम वाइज फरमाइंदा सना खान ना तो पढ़ंदा अल्लाह जा हबीब मदीने जा साईं इरशाद फरमाइन त उम्मती उम्मतुन मरहूमतुन तदखुलु कुबूरहा बिज़ुनूबिहा व तखरुजु मिन्हा ला ज़ुनूब अलैहा ॾाढा दिल खोले सुभान अल्लाह जो थोड़ो माहौल बणजे त साईं जन परे खां आया आहिनि ख़िताब फरमाइनि जमायत गॾु थी माशाअल्लाह सुबुह खां वठी साईं हाफ़िज़ राशिद ऐलान बि कया पर अञा मां ॾिसां पियो त ॻोठ जी जमायत कान आई आहे अल्लाह कंदो उहे ईंदा कराची खां साईं जन पहुची विया आहिनि हैदराबाद खां असांजा माइट हरदिल अज़ीज़ ख़तीब आले सुन्नत अल्लामा साईं मौलाना मुफ्ती मोहम्मद शाहनवाज़ नक्शबंदी उहे पहुची विया आहिनि दोस्तनि खे गुज़ारिश आहे अवां बि जल्दी प्रोग्राम में जो त अनकरीब साईं जन जो रूहानी इरफानी ख़िताब ॾिनो घरा मुस्लमान भाइर वरी दोस्तो ईसाले सवाब जी महफ़िल अल्लाह जा हबीब इरशाद फरमाइनि तमा रसूलुल्लाह जी उम्मत एॾे वॾे शान वारी जो उन जे मथां रब जो ख़ुसूसी करम आहे इहा रहम कयल उम्मत वा एॾे वॾे शान वारी उम्मत वा हुज़ूर फरमायो मुंहिंजा उम्मती जन विसार करे था वञनि उन्हनि जा गुनाह आहिनि क़ब्रुनि में दाख़िल था थियनि त गुनाहनि सां गॾु क़ब्रुनि में दाख़िल थींदा पर जॾहिं क़यामत जे ॾियारे क़ब्रुनि मां निकिरी महशर जे मैदान ॾे हलंदा अल्लाह जा हबीब इरशाद फरमाइनि ला ज़ुनूब अलैहा उन्हनि मुस्लमाननि मां रसूलुल्लाह जी उम्मतुनि जे मथां को बि गुनाह कोन हूंदो जॾहिं क़ब्रुनि में दाख़िल थिया त गुनाह हुयनि निकता त को गुनाह ही नाहे सहाबा किराम अर्ज़ कयो या रसूल अल्लाह भला गुनाह सां गॾु क़ब्र में दाख़िल थिया अमल उन्हनि जो बंदि थी वियो न निमाज़ पढ़ियूं न रोज़ा रखियूं छो त क़ब्रुनि में विया पोइ उन्हनि जा ई गुनाह कीअं ख़तम थिया चओ सुभान अल्लाह सरदार साथ रे सरदार साथ रे वन जाए दुखे सफर में जहवात तलाश कादी राहे वजल कब्र में सरदार साथ दे आई दुखी घड़िया लजपाल लड़िया बदकार जी बहर में सरदार साथ दे मिट मैट सब छनीदा फुटलोड़ भी लटीदा सुटका करे सटीदा आखिर अकेले घर में सरदार साथ दे अल्लाह जा हबीब इरशाद फरमाइन सहाबा किराम अर्ज़ कयो या रसूल अल्लाह क़ब्र में विया त गुनाह खणी विया कहिड़े अमल जे करे जॾहिं क़यामत जे ॾियारे निकिरंदा त उन्हनि गुनाहगारनि जे वजूद जे मथां को गुनाह कोन हूंदो अल्लाह जा हबीब इरशाद
फरमाइना तबी इस्तिग़फ़ारिल मुमिनीन जने विसाल करे या वफात करे या कोया मोमिन मुसलमान उन्हनि जे बख़्शिश जूं दुआऊं घुरियूं उन्हनि खे ख़तम शरीफ़ ॼाणाया उन्हनि जी ईसाल सवाब जे ख़ातिर उन्हनि ख़ैरात कया अल्लाह जा हबीब फरमाइनि था इन दुआउनि जे सदक़े में रब्बुल आलमीन उन्हनि जा गुनाह बख़्श करे छॾींदो ऐं जॾहिं क़ब्रुनि मां निकिरंदा त उन्हनि जे वजूद में को बि गुनाह कोन हूंदो अज फकीर साहब जे फकीर मियां ज़िक्रुल्लाह जे रूह खे सवाब पहुचाइण ख़ातिर ईसाल सवाब जी महफ़िल हीअ सजाई वई ख़ैरात फी सबीलिल्लाह कयो वियो यकीन आहे उम्मीद आहे अल्लाह उन फकीर खे जन्नत में आला मक़ाम अता फरमाईंदो जरा दोस्तो अल्लाह जा हबीब मस्जिद नबविया चओ सुभान अल्लाह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे ग़ुलाम खे फरमाइनि था त दरवाज़े ताईं न पहुचंदासीं त उहा सूरत तूं सिखी वेंदे सहाबी वॾे शान ऐं मक़ाम वारो अल्लाह जे हबीब पंहिंजो पाक हथ मुबारक उन सहाबीअ जे पाक हथ मुबारक में विधो हबीबन करीमन जो हथ मुबारक